नाज़रीन अस्सलाम वालेकुम। नाज़रीन जीअं त कुझु टाइम अॻु में हीअ नंढड़ी आहे, हिन खां फोरू थोड़नि वटां बकरी फुरे विया हुया ज़ालिम फोरू पिस्टल ताणे इन जी लौंदड़ी ते, ऐं उन खां पोइ उन जी सोशल मीडिया ते वायरल थी ॾाढी वीडियो। ऐं उन बैदि सऊदी जा कुझु दोस्त हुया, आज़ाद मुनवर खोसो ऐं अब्दुल वहाब मक्सी, उन्हनि उतां पैसा मोकिलिया 46,000। उन में असां हिननि खे बकरी फरण समेत वठी ॾींसीं। ऐं बैदि में SSP साहब दादू बि नोटिस वरितो ऐं इहा बि असांखे इहा मालूमात मिली आहे त हू चोरनि ताईं पहुता आहिनि ऐं इंक्वायरी कनि पिया। इनशाला हू साॻी बकरी बि रिकवर थी मिलंदी। असां पुलिस सां राब्तो कयो आहे। इन बैदि CIA इंचार्ज आहे बेनज़ीर जमाली साहब आहे, उन बि पंहिंजे तरफ़ां इहा बकरी वनफाए वारनि खे ॾिनी अथई। वनफाए वारनि वठी अची हिन नंढड़ी जे हवाले कई आहे। ऐं इनशाला असां उमेद था कयूं त जीअं बेनज़ीर साहब आहे हिन ते रहम करे बकरी मोकिली आहे, त अहिड़े ई हिसाब सां असां SSP साहब खे बि अपील था कयूं त ज़ालिम फोरन जे ख़िलाफ़ कार्रवाई करे हिन खे साॻी बकरी रिकवर कराए ॾिए। दादू बेनज़ीर जमाली साहब जा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं वनफाए टीम खे मुक़ररु कयो ऐं थैली जेका आहे उहा हिननि खे ॾिनी आहे वठी ॾींदी। ऐं सभिनी बस वारनि खे बि असां अपील था कयूं त हे ग़रीब मिसकिन मारूअड़ आहिनि, जेतिरो बि हिन जी मदद कयो त मदद करे सघो था तव्हां। वॾी महिरबानी।